सखर मां रिपोर्ट कर रहा है हफ़ीज़ लाशारी। सखर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम की किस्तुनि में कटौतियूं। ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस ख़ामोश। सखर के कुरैशी ॻोठ, नवां ॻोठ, बाग, अलीशाह, कुंदरा, रोशनाबाद, बोर्ड ऑफिस ऐं ॿियनि इलाक़नि में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम BISP तहत मिलंदड़ किस्तुनि मां 1000 खां 1500 रुपयनि ताईं गैर क़ानूनी कटौतियुनि जो सिलसिलो जारी आहे, जॾहिं त ज़िले इंतज़ामिया ऐं पुलिस ख़ामोश तमाशाई बणियल नज़र अची रही आहे। ज़रियनि मूजिबि ग़रीब औरतुनि ऐं यतीम ॿारनि खे मिलंदड़ माली मदद मां मुबैना तौर मुनज़्ज़म माफ़िया ज़बरदस्ती रक़म कटे रही आहे, जेका ग़रीबनि जे हक़नि ते खुलियल धाड़ो आहे। मुतासिर औरतुनि जो चवणु आहे त शिकायत करण जे बावजूदि को बि सिराइतो क़दम न खंयो वियो आहे। अवामी ऐं समाजी हलकनि वज़ीर आला सिंध ज़िले इंतज़ामिया, DC सखर, SSP सखर ऐं बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे आला अमलदारनि खां मुतालबो कयो आहे त कटौतियुनि में मुलविस माफ़िया ख़िलाफ़ फ़ौरी कार्रवाई की वञे, मुतासिर औरतुनि खे मुकमल रक़म बिना की कटौती जे ॾिनी वञे ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ सख़्त क़ानूनी क़दम खंया वञनि।